असां वटि बि को आइडियल जमहूरियत न आहे, लेकिन असां वटि वरी बि माण्हू हाँ जो सोजरो मतिलबु हाँ जी बाहि कढे थो, माण्हू ॻाल्हाइनि था, मीडिया में ॻाल्हाइनि था, सोशल मीडिया में ॻाल्हाइनि था। हुते हिकिड़ी ॿूसट हुई, उहो पोइ ट्यूनिस में वाक़ियो थियो, उन खां पोइ अल तहरीर चौक ते माण्हू गॾु थिया ऐं अलजाइर में थियो, अलजाइर में बाद में थियो। लेकिन हीउ जेको अल तहरीर चौक ते अगरि तव्हां ॾिसंदो मंगी साहब, त उहो हिकिड़ी लीडरलेस क़िस्म जी स्पॉन्टेनियस यानी ख़ुदरो क़िस्म जी हिकिड़ी तहरीक हुई। उहो इहो न हो त को हिकिड़ो इमरान ख़ान हुते, ठीकु आहे इस्लामिक ब्रदरहुड वारनि बाद में हुनखे ओन कयो ऐं हुन में पार्टिसिपेट कयो, लेकिन इहे को आइकॉन या को हिकिड़ी इमरान ख़ान हुते कोई कोन हो, या नवाज़ शरीफ़ कोई कोन हो, या अलिफ़ कोई कोन हो। हू हिकिड़ी सिचुएशन डिफरेंट हुई ऐं हुस्नी मुबारक जे ख़िलाफ़ु जेके 30-32 सालनि जी बाहियूं हुयूं माण्हू उहे कढियूं वञी। हिते ख़ान साहब सॾे पियो ऐं ख़ान साहब असांजे अञा बि माशरे में जेको पाण मुरादो पॉलिटिकल एक्टिविटी में, ऐं उहा बि अहिड़ी पॉलिटिकल एक्टिविटी जंहिंमें झेड़े ऐं तसादुम जो ख़दशो हुजे, असां वटि अञा बि माण्हू आम माण्हू उनखां हाणे डिघो अरसो थियो, ॻच अरसो थियो त उनखां पासो करे थो त यार हाणे ठीकु आहे, ॻाल्हि ठीकु आहे, पर हाणे मूंखे ॿियो कमु आहे ऐं धकु न लॻी वञे, पोइ घर वारा रोके वठनि था, ॿियो थिए थो। सो हिन में ज़रूरत हुजे थी त तंज़ीम ऐं जेके तव्हांजो पॉलिटिकल कार्डर्स आहिनि, वर्कर्स आहिनि, जेके पार्टी वर्कर हुजनि था, उहो पोइ मोबिलाइज़ करे माण्हुनि खे कुझु हौसलो ॾियारे वठी ईंदा आहिनि। मूंखे ख़बर न आहे त इमरान ख़ान साहिब जी तंज़ीम में ओतिरो पोटेंशियल आहे या न आहे, इहो हिकु टेस्ट केस हूंदो। यस, अगरि तव्हां चओ था मिसाल अगरि मंगी साहब इन मफ़रूज़े ते ॻाल्हाए पियो त हुते वाक़ई में माण्हू अची विया, अगरि अची विया त हीउ हिकिड़ो फ़ैसिलाइतो ज़रूरु हिकिड़ो साबित थींदो। असांजी ईंदड़ कुझु अरसे जी सियासत लाइ अगरि 50,000, हू त चए थो 20 लख माण्हू वठी ईंदसि इमरान ख़ान साहब, पर मुंहिंजे हिसाब सां अगरि 50,000 माण्हू पूरा वठी हुते 3 ॾींहं विहारण में कामयाबु थी वियो इमरान ख़ान, त पोइ मंज़र मटिजी वेंदो। ऐं जेको तव्हां ॻाल्हि पे कई त भले असांजा इदारा चवनि था असीं ए पॉलिटिकल आहियूं, ग़ैर जानबदार आहियूं, पर अगरि मुल्क में स्टैंड स्टिल थी वेंदो, मुल्क बीहजी वेंदो अगरि, त ज़ाहिर आहे कंहिं न कंहिंखे त विच में अचिणो पवंदो न, पोइ चॉइस न बचंदी, इन करे ईंदा, इन न तुंहिंजी ख़्वाहिश आहे उहो अचनि विच में। लेकिन हिन $1 मिलियन जो सवाल आहे, मां 2-3 प्रोग्रामनि में चई चुको आहियां, 20 नंबर जा मार्क इमरान ख़ान खे मार्क्स मिली वेंदा, मार्कूं मिली वेंदियूं त अगरि 50,000 माण्हू वठी अचे, पर 80 नंबरनि जो सवाल इहो आहे त हुते 3 ॾींहं माण्हुनि खे विहारण में कामयाबु थिए थो या नथो थिए। जलसे में 50,000 माण्हू गॾु करे सघे थो इमरान ख़ान, धरणे में डी चौक ते 3 ॾींहं राति इहो एक्सपेरिमेंट करे त चुको आहिनि, अकेलो वेठो हूंदो न, वेठो त पोइ कंटेनर रखे। ऐं चवां थो 50,000 माण्हू आणे ऐं 20 नंबर मिलंदसि ऐं 80 नंबर तॾहिं मिलंदसि जॾहिं 72 कलाक हुते ॾींहुं राति हुते 50,000 औरतूं मर्द हुते वेहिजी वञनि, त पोइ सिचुएशन जाम थी वेंदी। सो मंगी साहब अगरि ईअं थी वियो, पाण अगरि ते आऊं ॻाल्हायां पियो, पोइ आउं तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां त अल तहरीर वरी ॿी सिर ते हल हुई। हिते बहरहाल जो हिकिड़ो तमामु पोइ इलेक्शन्स पाण ॾिसी वठंदासीं इन ई साल में। ऐं अगरि नाकाम थी वियो इमरान ख़ान, त इमरान ख़ान जी सियासत खे इहो तमामु कापारी धकु लॻंदो। सो आई थिंक हू पंहिंजो फाइनल कार्ड खेॾे पियो। ओवर कॉन्फिडेंस आहे इमरान ख़ान खे, ज़रूरत खां वधीक ख़ुदि एतमादी आहे, या डेस्परेशन आहे। इहो बि कॾहिं कॾहिं थींदो आहे त माण्हू पंहिंजो आख़िरी कार्ड तॾहिं उछलाईंदो आहे जॾहिं हुनखे इलाही ओवर कॉन्फिडेंस हूंदो आहे, पाण ते तमामु घणो एतमाद हूंदो आहे, या उहो चवंदो आहे जेको थियो सो थियो, आख़िरी कार्ड उछलायां थो, जो होगा सो होगा। मूंखे ख़बर न आहे कहिड़ी सूरत हाल आहे इमरान ख़ान साहब।